अधी गर्मी जेकॾहिं पाण खे इहा ख़बर हुजे हा न पहिरियां त अदारनि जे घर में देसी मुर्गी मिलंदी ऐं निजी गे में पाण खे पुलाव मिलंदो त हुननि जो घर असां निभागनि जो कॾो को छॾे अचूं हा। खा दी खा अधी आया दी बिला ढक 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 माशाल्लाह अंदरे त जन्नती ब सच्चो गियो वो भी पुलाव छो आया हो छा ॾिसण आया हो तव्हां ॾे त बुख ऐं हुन देह सां मरण जहिड़ियूं थी वयूंसीं मूं वटि ॾेडर तूं ॿुधा क्यास कर हिते पंहिंजो कुर्ब वंढण आयो आहीं हा असांजो तोखे अहसास न थियो हाणे तूं जो असांजे लाइ हा थो फाटे हा कूड़ा अथन नहीं गल कुछ त कया तो वत मन निकरे कोन थो अदी ही ॾिस गर्मी जो दाबो मुंह पघरजी वियो आ अदी मां बि सर्दी आया सर्दी जो दाबो आयो त ॾिस कीअं मुंह पियो थड़के गर्मी वधी वई पर अच्छा तक बाहर रहूं न भई गल जे आया त मिनिक परचण जे ला मेहरबानी करे मोटी हलो मोटी हलू तव्हां गिस्यूं कंदो नक घसाईंदो गर्मी ता भला वजाए बुधायो त असां उन त नक घसायूं पो भला मन राज़ी थियो तव्हांजो नक घसाइण सां गंद घटि कोन थींदो तव्हांजूं भेणूं जॾहिं हिते ईंदियूं न असां हथ ॿधी माफ़ी वठंदियूं न पोइ असां ठहा कंदासीं ठीक है उन्हनि खे वठी त अचो तव्हां का माफ़ी वठंदियूं त परची पवंदासीं न त प्यार में वरी जेको आहे तो मज़ो अची वेंदो अल्लाह जी कसम एॾे मुआ गुंदड़ा छाजो प्यार हा तूं जूं भेणूं ते असांखे हिन घर मां ज़लील करे हेॾे असांखे गॾियो अथनि ओॾी महिल न पियो ॻाल्हाई ओॾी महिल तव्हांजो प्यार पंचर थी पियो हा न ईअं न अड़े हेॾे पंहिंजी दादलियुनि भेणनि खे ॾुंडनि मां वठी दर मां न पिया कढो बाक़ी पंहिंजी ज़ालुनि खे दर पदर थींदे ॾिसो पिया मज़ो अचे पियो तव्हांखे गर्मी ॾिस मत के पिरे त पा मूंखे जवाब ॾे जुदा न कर मूंखे लचातो थी कुरान ख़तम परे थी मुआ सुने थी तोखे मां हा सर्दी ॾिस न अल्लाह तव्हां आयो त असां ॿई ॿाहिरि बि आयूं न जेकॾहिं तव्हां न आयो त असां ॿई इहे सफ़ा लूसी था लॻूं हेॾे ॾिस पहिरें त तव्हां अञा परे थी मुआ कोन हलंदासीं ओॾी महिल तव्हां मोतबर पिया थियो जॾहिं महिल कार जी आयासीं असांखे वठण छो न आयो तव्हां हाँ हाणे त आया हूं न वठण आया छड़ बुधाड़े छो आया ता छो आया अदा पूरल अता इते गर्मी सर्दी के परचण आया हूं तहां कुछ ते आवदे ता असा हलदियो बस हिकड़ी गलती माफ कयो पांजी दिल के साफ कयो अता भई बाहर वरी सर्दी गर्मी के कोन सताईंदा से अल्लाह अरे सताईंदो तने जने ही ता गड हलदियो ना ओदा बात साथ समझाई दे हिनन के साल थया कुछ पादरन सा लठन सा डडन सा को स्वागत कयो सही तो चवे दा लट्ठू किते खड़ी तो नहीं लट्टू छट लटा कर खड़ी चो लट्ठू वजो लट्ठू अरे पीलो बन्यो छाडे था तहां के लुलो लगड़ो कंदा से अज असा जो बड़ो प्रोग्राम हो पाण में काने पकड़नी भागन के तो तेरा हुचरो करे या खैरा तो जो बंद खाने ने भागा सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।